ठारूशा बढ़िया रोड वेझो सांगी शाख के 30 फुट का वधीक गारो पइजी वियो। सवे एकरनि ते बीठल फसल ॿुॾी वियो। पाणी ॻोठण वधण लॻो। ॻोठाण पंहिंजी मदद पाण गारो बंदि करण में मसरूफ़। आबपाशी अमलदार इतला ॾे बैदि गारे वारे हंधि न पहुता। बढ़िया जे सांगी शाख के ॻोठ बगू दरो वटि 30 फुट खां वधीक गारो पइजी वियो, जंहिं सबबि सवे एकरनि ते बीठल मुख़्तलिफ़ फसल वणनि कमंदनि साड़ियुनि ऐं चौपायो माल जो चारो ऐं ॿीहर फसल पाणी में ॿुॾी विया, जंहिं सबबि आबादगारनि जो लखें रुपया फसल तबाह थी वियो। ॻोठाण शाहनवाज़ चांडियो, फ़िदा हुसैन चांडियो, मंज़ूर मीरजत ऐं ॿियनि ॿुधायो त शाख खे गारे सबबि असांजा तयारु थियल फसल लुड़ी विया, जंहिं सबबि लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। इन्हनि चयो त असां फौरी तौरु आबपाशी अमलदारनि खे गारे जो इतला कयो, पर हिननि महिल ताईं आबपाशी अमलदार गारे वारे हंधि न पहुता, जंहिं सबबि पाणी असांजे ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। मदद पाण मशीनरी घुराए गारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। हिननि चयो त फौरी तौरु असांजी मदद करे गारो बंदि कराए थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे, न त ॿिए सूरत में आबपाशी इंजीनियर जे ऑफिस आॾो धरणो हंयो वेंदो। रिपोर्ट नसीर अबरोज़, शाहीन न्यूज़, ठारूशा।